वो अपनी गुफ्तगू बिल्कुल बंद करे ए कुरान सुने। ये ना तो सुभान अल्लाह ही ना जी, सुभान अल्लाह आखो, बाकी भी गुफ्तगू बंद करो। कलाक डेढ़ तकरीर थी सी या सुनो, पीछे सजा रात प्या चिर करो। ला असलुकुम हबीब चाहिए ऐलान कर, इत्तला दे पंजी उम्मत के मु रब जो पैगाम, मु रब जो ज़बान तो महबूब जी फरमान मुझो ज़बान तुझी हुजे, कुरान मुझो पढ़ण वारो तू हुजी, ऐ बुधण वारा वरी ही आशिक हुजे। महबूबा तो पंजी उम्मत के दीन सिखारियो, इस्लाम सिखारियो, दीन जा अहकाम सिखारिया, छा जायजा छा ना जायजा, हलाल चाहे हराम चाहे, हक चाहे ना हक चाहे, जन्नत जो रस्तो केड़ो आ, जहन्नम जी बाट केड़ी है, के सिखारी जवाब जो के सिखारी जेकी अल्लाह ताला जो नेमतूं आहिनि न, उहे वंडण वारो मदीने वारो साईं। जेके टुकर खाऊं था न, ये भी मदीने वारे साईं जे सदके। वो थोरो आहे या ना आहे? मदीने वारे साईं जो एहसान आहे या ना आहे? जेके चौ था महबूब जो एहसान आहे, हथ मथे गणो एहसान आहे। पो जेको थोरो करे तो उन जो थोरो जे लाहिबो न त गाइबो तो सही न। थोरो कंहिंजो खाए बि ऐं मञे बि न त इन खे छा चवंदा आहियो सिंधी में जी? निमक हराम, निमक मुर्दार, या सोली सिंधी में बेनी मुको। हाँ, मदीने वाले साईं जा साथे थोरा आहिनि या न? आहिनि या न? जे मञो था मदीने वारे जा असां ते थोरा आहिनि, एहसान आहिनि। हबीबन करीमन फरमायो त मां तव्हां खां हिन दीन सेखारण जे एवज़ ही जेके